Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. कराची जे इलाइक़े सदर में फटाकनि जे गोदाम में धमाकनि बाद बाहि लॻी वई 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि 17 ज़ख़्मियुनि खे जिना ऐं 8 ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। 4 ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। 12 खां वधीक फायर ब्रिगेड जूं गाॾियूं बाहि विसाइण जी कोशिशुनि में रुधल। वॾे वज़ीर नोटिस वठंदे कमिश्नर कराची खां रिपोर्ट तलब करे वरिती। फौरी तौर बाहि ते ज़ाब्तो आणे ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी इमदाद ॾियण जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त शहर ऐं आबादी जे विच में अहिड़े कंहिं बि मवाद जी तयारी जी इजाज़त नाहे जेका नुक़सान जो सबबु बणिजे। सिंध में बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी। कराची जे सरजानी टाउन, गुलिस्तान जोहर, नॉर्थ कराची, मलीर, कोरंगी, शाह फैसल कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो। पिपरी, गुलशन हदीद, कायदाबाद, रज़ाकाबाद, काठोड़ ऐं गराब में वक़्फ़े सां बरसात। रोड रस्तनि ते पाणी बीहिजी वियो। ठट्टो, जामशोरो, सांगड़, सेवण ऐं काज़ी अहमद समेत भरपासे जे इलाइक़नि में तेज़ वसकारो। खिपरो, बांदी, पडीदन, फैज़गंज ऐं दरिया ख़ान मरी में बि बरसात। बिजली फ़राहमी मुअत्तल। बुलड़ी शाह करीम भरिसां घर जी छित किरण सबबि पीरसन औरत ऐं 3 ॿारड़ा ज़ख़्मी। मातली, ॾेई, कड़ियो घंवर, शाहपुर चाकर, जाम साहब ऐं झोक शरीफ़ में बरसात बाद हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी बीहिजी वियो। मौसमियात खाते ईंदड़ 24 कलाकनि दौरान सॼी सिंध में तेज़ बरसात जी अॻकथी करे छॾी। शहरी बोर्ड जो बि ख़दशो ज़ाहिर। बरसात सबबि कराची में अॼु ॿिए ॾींहुं बि तालीमी इदारा बंदि। कराची में बरसात दौरान 2 ॾींहंनि अंदरि मुख़्तलिफ़ हादसनि में 19 ॼणा फौत थी चुका। बरसात खां पोइ कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुअत्तल थियल बिजली बहाल न थी सघी। सुप्रीम कोर्ट 9 मई जे 8 केसिस में PTI बानी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। आज़ाद करण जो हुकुम। चीफ जस्टिस यहया आफरीदी जी सरबराही में 3 रुकनी बेंच PTI बानी जी ज़मानत बाबति अपीलुनि ते ॿुधणी हलाई। ॿुधणी खां अॻु अपीलूं ॿुधंदड़ बेंच तब्दील कई वई। बेंच में जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब जी जाइ ते जस्टिस हसन अज़हर रिज़वी खे शामिल कयो पियो। चीफ जस्टिस यहया आफरीदी स्पेशल प्रोसिक्यूटर ज़ुल्फ़कार नक़वी खां सवाल कयो त PTI बानी जे ख़िलाफ़ कहिड़ियूं शाहिदियूं आहिनि। प्रोसिक्यूटर ज़ुल्फ़कार नक़वी चयो त PTI बानी समूरनि केसिस में मरकज़ी किरदारु आहे। 3 शाहिदनि जा बयान सबूत तौर पेश कया आहिनि। चीफ जस्टिस यहया आफरीदी चयो त सुप्रीम कोर्ट मेरिट ते ऑब्ज़र्वेशन ॾिनी त ट्रायल मुतासिर थींदो। शाहिदियूं ट्रायल कोर्ट में साबित थींदियूं। जस्टिस हसन अज़हर रिज़वी चयो त वाक़े बाद गिरफ़्तारी ताईं जवाबदार 2 महीननि ताईं ज़मानत ते हो। छा 2 महीननि जो अरसो पुलिस खे जाच लाइ घणो न हो? ब्रसेल्स में फील्ड मार्शल आसिम मुनीर PTI या PTI बानी बाबति का बि ॻाल्हि न कई, न ई कंहिं माफ़ी जो ज़िक्र कयो। 9 मई रुगो फ़ौज जो न पर सॼी क़ौम जो केस आहे। 9 मई वारनि सहूलतकारनि ऐं मनसूबो ठाहींदड़नि खे कानून मूजिबि जवाबदेह हुअणु घुरिजे। DG ISPR जूं इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब करण बाद सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। DG ISPR चयो त ब्रसेल्स में आर्मी चीफ का बि सियासी ॻाल्हि न कई। तक़रीब में समें माण्हू मौजूदु हुआ। फील्ड मार्शल सां माण्हुनि तस्वीरूं कढायूं। सुहेल वड़ाइच ज़ाती फ़ाइदे लाइ हथ ठोकी कहाणी घिड़ी। ख़बर छापण खां अॻु इदारे खे ज़िम्मेवारी जो सबूत ॾियणु घुरिजे हा। फ़ौज जो 9 मई ते मौक़िफ़ पहिरें ॾींहं खां हिकु ई आहे त मुलविस हर किरदार खे जवाबु ॾियणो पवंदो। DG ISPR चयो त भारत प्रॉक्सीज़ ऐं सहूलतकारनि जी मदद सां पाक फ़ौज खे बदनाम करण जो मनसूबो बणायो हो। ग़ैर क़ानूनी तौर तरसियल अफ़ानी ॾोहनि में मुलविस आहिनि। खेनि कढूं था त कुझु सियासी क्रिमिनल किरदारनि खे मसइलो थिए थो। नेशनल एक्शन प्लान जे समूरनि नुक़्तनि ते मुकमल अमल क़ौमी सलामती जे लाइ अणितर आहे। पाकिस्तान ऐं चीन जो हर सतह ते सहकार वधाइण ऐं आलमी फोरम्स ते हिक ॿिए जी हिमायत जारी रखण जो ऐलान। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त पाकिस्तान ऐं चीन हर सतह ते सहकार खे वधीक हथी ॾींदा ऐं आलमी फोरम्स ते हिक ॿिए जी भरपूर हिमायत जारी रखंदा। पाकिस्तान जी सलामती ऐं ख़ुदमुख़्तियारी जे तहफ़ुज़ लाइ चीन जे अज़म जी वाखाण कयूं था। ॿई मुल्क ख़िते जे अमन, इस्तेहकाम ऐं ख़ुशहाली लाइ गॾिजी कमु करण लाइ पुरज़म आहियूं। चीन सां CPEC फ़ेज़ 2 अवामी सतह ते राब्तनि ऐं ॿितरफ़ो सहकार खे हथी ॾियण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चीन जे परॾेही वज़ीर वांग यी चयो त पाकिस्तान खे एतमाद जोॻो इतिहादी सम्झूं था। CPEC जी तामीर ऐं तरक़ी लाइ पुरज़म आहियूं। ज़राअत ऐं कोयले जी खाणनि वारे शोबे में सहकार वधाईंदासीं। इलाइक़ाई अमन ऐं इस्तेहकाम असांजो गॾियल हदफ़ आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी चीन दौरे जा मुंतज़िर आहियूं।
सियासत में अचण जो इरादो न हो, पर सिंध जे माण्हुनि ऐं मुल्क जूं हालतूं ॾिसी आयो आहियां। रिवायती ऐं अमीरनि जी सियासत मां तंग अची विया आहियूं। आवाम ऐं मज़लूमनि जे हक़नि लाइ विढ़ंदासीं। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो जूं लाड़काणे में मीडिया सां ॻाल्हियूं। जूनियर ज़ुल्फ़कार चयो त शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो जो नज़रियो आवाम खे सहूलियतूं ॾियणु ऐं ख़िदमत करणु हो। हाणे असांजा सियासतदान सम्झनि था हू महाराजा आहिनि, पर असल में सियासतदान अवाम जा ख़ादिम ऐं नौकर आहिनि। उमरकोट में मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद ज़ैन शाह चयो त इलेक्शन जो निज़ाम शफ़ाफ़ न रहियो आहे। एहतिसाब जो निज़ाम ख़तमु कयो वियो आहे। पैसनि जे ज़रिए समूरी इलेक्शन मैनेज कई पई वञे। जेकॾहिं शफ़ाफ़ इलेक्शन थी त पीपल्स पार्टी खे सिंध मां शिकस्त मिलंदी। कंडियारो भरिसां क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार ट्रॉलर मोटरसाइकिल सवारनि मथां चढ़ी वियो। हिकु नींगरी ऐं हिकु औरत फौत, हिकु औरत ज़ख़्मी। लाश ऐं ज़ख़्मी औरत खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस मूजिबि जमाल पेट्रोल पंप भरिसां हादसो पेश आयो। हिकु औरत रशीदा बीबी ऐं नींगरी हाजरा थरे ते फौत थी वियूं। हिकु औरत गुलबानो ज़ख़्मी थी पई। ऐं रहीम यार ख़ान भरिसां मुसाफ़िर बस ऐं एम्बुलेंस विच में टक्कर। 4 रेस्क्यू एहलकारनि समेत 6 ॼणा फौत, 6 ॼणा ज़ख़्मी। कोसमाबाद जे वेझो मुसाफ़िर बस ऐं एम्बुलेंस विच में टक्कर थी पियो। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि हादसो मोटरसाइकिल सवार खे बचाईंदे पेश आयो। लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां वठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।